अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल पापनगर ड्रामे में छा रेस बालाजी खान शेरदिल के मरण में कामयाब थी वेंदो। छा शेरदिल ऐं मल्हार हाणे रेस बालाजी खान मथा हमलो कंदा? छा वरेल खान हाणे रेस बालाजी खान के टांडा ॾेई ऐं शेरदिल सां हाथ मिलाईंदो? दोस्तों तव्हांखे सॼी कहानी ई अपडेट इन डड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾियणो रहियो। दोस्तों वीडियो के आखिर ताईं ॾिसंदा थी सघे मुंहिंजे यूट्यूब चैनल ज़मीर जमाली के लाइ सब्सक्राइब कंदा तो सब्सक्राइब करण सां को अवञो बि न करंदो काफ़ी असांजी हौसला वधंदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटा मिलंदा। दोस्तों अवांजो टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलूं था पंहिंजे कहानी ई अपडेट जी तरफ। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त बालाजी खान जेको आहे पंहिंजे हथ में हथियार खणी निकिरी पवंदो, मतलब त शेरदिल खे मारण लाइ। बहरहाल शेरदिल जेको आहे हिन खे समय गड़ंदो ऐं शेरदिल ऐं मल्हार जेको आहे हिन खे उते ई घुमाए छॾींदा। मतलब त इन जो कम हाणे जेको आहे तमाम करे छॾींदा शेरदिल ऐं मल्हार। ऐं पोइ हू मुंशी खे मारण जी कोशिश कंदा। मुंशी जेको आहे हुन खां माफ़ी वठी पंहिंजो जान छॾाए वेंदो। मुंशी चवंदा त बस मां रस बालाजी खान जे चवण में हुयुसि, उनजे करे तव्हां बस मूंखे माफ़ कयो। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त वरेल खान जेको आहे तमामु जल्द हाणे शेरदिल सां हथ मिलाईंदो। मतलब त शेरदिल सां हाणे हिकु थी करे इन रस बालाजी खान के शेरदिल वारनि सां गॾिजी टांडा ॾींदो। शेरदिल जेको आहे बालाजी खान खे अहिड़ो त सबक सेखारींदो जो इनखे उते ई लेटाए छॾींदो। जीअं हू शेरदिल मथां हमलो कंदो त पोइ इनखे जेको आहे सभई मल्हार ऐं रावल वारा फिरी ईंदा। पोइ इनखे इते लेटाए आख़िरी पापनगर खे घुमाए छॾींदा। पापनगर ड्रामे खे आख़िरी पंहिंजी पूॼाणी ते पहुचाईंदा। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त राबेल जेको आहे मल्हार खे रोके छॾींदो। मल्हार खे चवंदो त रस बालाजी खान हिकु ज़ालिम इंसान आहे ऐं तूं उन सां सीनो न सा ऐं न तूं उन सां जंग वाड़, मतलब न तूं उन सां जंग कर। रस बालाजी खान अहिड़ो त बगड़ आहे कॾहिं बि तुंहिंजे मथां हमलो करे सघे थो। मल्हार चवंदो त राबेल बस तूं परेशान न थी, मां इन रस बालाजी खान खे अहिड़ो त सबक सेखारींदुसि, मां ऐं शेरदिल इन खे जीरे ई दफ़न करे छॾींदासीं, छो जो हीअ असांजे कॾहिं बि लाइक़ न आहे ऐं असां अहिड़े रसनि खे पसंदि कंदा आहियूं। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त अठल खान जेको आहे शेरदिल खे बि रोके छॾींदो। शेरदिल खे चवंदो त हाणे तव्हां खां जेतिरो जल्द थी सघे मां तव्हांखे ॿाहूं थो ॿधां, तव्हां इन रस बालाजी खान मथां हमलो न कयो ऐं न ई रस बालाजी खान खे को नुक़सान पहुचाए। अगर हू जेकॾहिं बची थो वञे त पोइ हू कॾहिं बि तव्हांखे बख़्श न कंदो। दोस्तों उम्मीद है कहानी आई हूंदी तव्हांखे पसंदि। असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं कि नई वीडियो में। जेसीं ताईं पंहिंजो ख्यालु रखंदा। खुदा हाफ़िज़।